बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुअरी प्यारी साथ संगत सबनी के ओम शांति। कहिड़ो न मिठड़ो आहे परमात्मा जो नालो, परमात्मा जो नालो, ऊंदे में उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे लाला राज जोत नालो, लाला राज जोत नालो, ऊंदे में उजालो। गोपी चंद के ज्ञान आयो, माता मीणा बुधायो, श्री राम जे भजन बिन जीवन आहे अजायो, जीवन आहे अजायो। रखदात तूं भी तैंजी तृष्णा खे ॾेई तालो, रखदात तूं भी तैंजी तृष्णा खे ॾेई तालो। परमात्मा जो नालो, ऊंदे में उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे माता साहिब जोत नालो, माता साहिब जोत नालो, ऊंदे में उजालो। गणिका के ज्ञान आयो, अहिल्या भी आनंद पायो, गोपिन विश्राम पुठियां घर बार हो बुलायो, घर बार हो बुलायो। मीरा बिना मद में पी वही जहर जो प्यालो, मीरा बिना मद में पी वही जहर जो प्यालो। परमात्मा जो नालो, ऊंदे में उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे अम्मा साहिब जोत नालो, अम्मा साहिब जोत नालो, ऊंदे में उजालो। जंहिंखे आकात अहिड़ी तरंदो बि सोई पहिरीं, माधव बिना भजन जे जिंदगी अजैर जैरी, जिंदगी अजैर जैरी। ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो, ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो। परमात्मा जो नालो, ऊंदे में उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे दादी साहिब जोत नालो, दादी साहिब जोत नालो, ऊंदे में उजालो। लैणा राम जोत नालो, ऊंदे में उजालो। लाला राज जोत नालो, ऊंदे में उजालो। सुखरामदास जोत नालो, ऊंदे में उजालो।
देव भगवान पुठियां जंहिंजे मथां सतगुरनि जी कृपा हूंदी आहे तंहिंखे वक़्त ब वक़्त कॾहिं प्रेम सां कॾहिं शक्तिअ सां हू सम्झाईंदा आहिनि त इहा माया फ़क़ति भरम अथई, इन्हीअ खां ख़बरदार रहिजां। जंहिंजे मथां प्रेम हूंदो आहे उन्हनि खे सम्झाईंदा आहिनि, पोइ कॾहिं शक्तिअ सां कॾहिं नरमीअ सां, कॾहिं कॾहिं दड़का बि ॾींदा आहिनि न संत। त जंहिंजे मथां चए थो भई प्रेम घणो हूंदो आहे, कृपा हूंदी आहे नी, उन्हनि खे उहे दड़का ॾींदा आहिनि। त केॾी महिल दड़को मिले न त मन में न कजो, पंहिंजे भले लाइ हूंदो आहे, छो जो न त असां सिखूं कान था, सम्झूं कोन था त छा कनि। त जंहिंजे मथां चए थो कृपा हूंदी आहे नी, उन खे ई दड़को ॾींदा आहिनि। त इहा बि हिकु कृपा सम्झूं असां। साईं लाला राज पछाड़ीअ में कोन ॾियनि पिया दड़का, पर साहिबनि में लिखियल आहे, हा, संत जिण के मीठा मीठा लागे। लागे। उहो असां पाण खे सम्झणु खपे। त चवनि था त असांजो हिन में भलो हूंदो, सेखारण जे करे था कनि। माउ पीउ ॿार खे दड़को ॾींदा त सेखारण जे करे ॾींदा न। जॾहिं हू हुनखे पंहिंजो सम्झनि था, पंहिंजो आहे, तॾहिं था दड़को ॾियनि न माउ पीउ। त असां हुन जा ॿार आहियूं, उहे असांखे पंहिंजो था कनि तॾहिं दड़को ॾियनि था। जेकॾहिं इज़त चाहींदे त प्रेम रस न पी सघंदे। इज़त चाहींदासीं त पोइ प्रेम रस न पी सघंदासीं। असांखे त इज़त जी पई आहे न, वञूं त माण्हू इज़त ॾियनि, पुछनि, हीअं ॻाल्हाइनि, हूअं कनि, हीअं कनि। अचण जो बि नथी चए, वेहण जो बि नथी चए। ऐं असांजा संत त सफ़ा निर्माण हुआ, हुननि त माना इज़त बेइज़तीअ खे ॾिठो ई कोन हो। हुननि खे कहिड़ी इज़त ॾिनीसीं। मां त ईअं चवंदी आहियां, ॻाल्हियूं यादि कयूं न पाण त कुझु बि असां माना हुननि जो न रखियोसीं। न को कॾहिं वठणु वियासीं, न को कॾहिं फ़ोन कंदा हुआसीं, न को टिकेट कॾहिं रिज़र्वेशन कराए ॾिनीसीं। ईअं ई पाण ई वीचारा ईंदा हुआ लोकल दॿे में चढ़ी। त हुननि खे त इज़त बेइज़तीअ जी पई कोन नी, मान अपमान सोन मिटी, हुननि लाइ सभु हिकु जहिड़ो। हा, केॾो शर्म थिए। पोइ चवनिसि पिया न असांजा मर्द, गोंडल में हिकु दफ़ो रेकड़ीअ ते चढ़ी आया, गाॾे ते। त असांजा मर्द चवनिसि पिया त साईं गाॾे ते छो चढ़ी आयव? त चई ओ रशे वारो ॿर पिया पियो घुरे, हिन 8 आना वरिता गाॾे वारे, त इहे अंतर्यामीअ जा बचिया न पैसा। त काका असांजा चवनिसि पिया त साईं गाॾे ते न अचो, भले ॿर पिया रशे वारे खे ॾियो, असां ॾींदासीं। त ओ शर्म थो अचेव, मां गाॾे ते चढ़ां थो त तव्हांखे शर्म थो अचे? चई हा साईं असांखे शर्म थो अचे, असांखे माण्हू दुकान ते ॿुधाइण आया त तव्हांजो गुरू गाॾे ते थो अचे, त असांखे शर्म ईंदो न। चवंदा न पोइ हाणे रशे में ईंदासीं, पोइ रिक्शा माना कराईंदा हुआ। अहिड़ा हुआ कदुर, माना रुपयो ख़र्च न, उहो बि लिखंदा अंतर्यामीअ जा एतिरा कढियासीं। अहिड़ा माना पक्का हूंदा हिसाब जा, सभु लिखंदा। चोलो केरु ॾींदो न त लिखंदा अंतर्यामीअ खे चोलो मिलियो, भई उन जे नाले था ॾियनि न, ईअं चवंदा साईंअ जे नाले ते था ॾियनि। उहो बुक में लिखंदा हुआ, पैसा जेके ख़र्चनि उहे लिखनि। अॻे चवंदी न अकुल थोरी हूंदा जो टिकेट वठी ॾियूं। हिकु दफ़ो जुती टुटी पई त दादी जन चवनिसि पिया त साईं जुती हीअं थी वई अथव त ॿी वठो न। त चई न ओ अंतर्यामीअ जा एॾा पैसा कढंदासीं छा, ॻंढाईंदासीं त हलंदी। त चईंसि पोइ भला ॻंढाए पायो।
त चईं हा पोइ ॾिसां थो घणा पैसा वठंदो त ओतिरा कढां। त दादीअ चईंसि न साईं तव्हां न कढिजो, जेको गॾु हलंदव न उहो पैसा ॾींदव। पोइ असांजे काके खे मोकिलियईं। दादीअ चईंसि वरियल दास नंढो हूंदो न सभिनी खां, उनखे चईंसि तूं साईंअ सां गॾु वञ, साईंअ खे जुती ॻंढाए ॾे। पोइ जुती ॻंढाए ॾिनईसि, उहे पंहिंजा पैसा ॾेई करे। इहा भई गुरूअ जी अमानत आहे। अंतर्यामी चवंदा ई अंतर्यामी, कॾहिं साईं लहणाराम कोन चयनि। अंतर्यामी हिकु छेले बसि जय मनाईंदा नी तेॾी महिल मतलब चवंदा जय सचा पातशाह ओम मजूनी सतगुरु लहणाराम साहिब की जय। बसि बाक़ी साईं लहणाराम जो नालो न खणंदा। अंतर्यामी माता हर चीज दातार चवंदा दातार माता जन बि दातार चवंदा। माता जन बि माता लखीअ मां दातार चवंदा हुआ। चवंदा ई दातार। ॿई गॾु हूंदा गोंडल त चङा चङा ॾींहं रहंदा हुआ, महीनो महीनो बि रहंदा हुआ। पोइ माता जन उथी सुबुह जो ऐं शाम जो 2 दफ़ा ॿधल हूंदो मथो टेकण वेंदा हुआ साईं जन खे। साईं जन ओताक में सुम्हियल हुजनि, माता जन हेॾे असांजे घर सुम्हंदा। पोइ सुबुह जो ऐं शाम जो सिजल ते मथो टेकण वेंदा। पोइ ईअं 2-3 जोर बि ॾेई ईंदा हुआ। साईं सुम्हियल हुजनि, अम्मा मथो टेकनि न पोइ जोर बि ॾियनिसि। चवंदा इन्हनि जी मंज़िल ॾाढी मथे आहे, फ़क़ीरी चोलो ॾाढो मथे आहे, जहिड़ो तहिड़ो न सम्झो। फ़क़ीर केरु थी सघंदो इन्हनि जहिड़ो। फ़क़ीरी आहे ॾाढी मुश्किल, वॾे सिरड़ो रखण हथ ते। जंहिं सिर वॾे हथ ते रखियो आहे उहे फ़क़ीर थींदा आहिनि। बनकिन खां कीअं वठी खाईंदा, हा केर बि न खाए, काढाणो कढी करे रखंदा न उहो। ऐं असांजे घर त ईंदो न हा गटर साफ़ करण, त उहो असांखे चवंदो त तव्हांजो गुरू आहे न ॾाढो महान अथव, हिन जहिड़ो मां संत किथे ॾिठो कोन्हे। मूंखे ॾाढी दिलि थी थिए मां हिनखे पेरे बि पवां ऐं हार बि पायांसि ऐं कुझु प्रसाद ॾियांसि, पोइ मूंखां वठंदो। त असां चयोसीं पुछूं, त साईंअ खां पुछण वियासीं त साईं हीअं थो चए। चईं हा छो न खाईंदोमांसि, मां हिन जे हथ जो खाईंदुसि। पोइ माला बि वठी आयो ऐं ॿाहिरां चांहि बि वठी आयो, ॿाहिरां वीचारो वठी आयो ऐं चकूं बि वठी आयो। पोइ माला बि पातईंसि, पेरे पियुसि, उहा चांहि बि पियारियईं साईं खे ऐं चकूं बि ॾिनईंसि। अहिड़ा आहिनि असांजा संत। हू ॿुधायांव पई हिकु दफ़ो गोंडल असांजी दुकान ते विया, तॾहिं राम वेहंदो राज मंदिर में, त साईंअ जी मूर्ति ॾिठई। हिकु फ़क़ीर आयुसि दुकान ते, त ॾिठईं जो साईंअ जी मूर्ति, त चईंसि हे तव्हांजा केरु आहिनि? चईंसि इहे असांजा गुरू आहिनि। चईंसि किथे रहंदा आहिनि? चईंसि चितौड़ रहंदा आहिनि। चईंसि पोइ इन्हनि खां तो नाम वरितो अथई? चईंसि हा मां इन्हनि खां वरितो आहे। चईंसि पोइ इहे कीअं नाम जपाईंदा अथव? हू फ़क़ीर बि को अलाए पहुतल हो अलाए छा, कीअं जपाईंदा अथव? त राम ॿुधाईंसि, असांजा त लिकाईंदा कान्हनि न गुरू, साईं त चवंदा भले सभिनी खे ॿुधायो। त राम ॿुधाईंसि हीअं ओ में, पर स्वासन सां मैं खे छॾे ॾे ऐं स्वासन सां, भई वात सां न, आवाज़ न। त चए पियो इहो त को विरलो ईअं नाम ॾींदो आहे, तव्हांजो गुरू ॾाढो पहुतल अथव, हीअं केरु कोन सम्झाए ऐं चवंदो आहे। इहो जेको तव्हांखे सेखारियो अथई उहो ॾाढो सचो नाम अथव। चए पियो ॾाढो तव्हांजो महान गुरू अथव। त अॻे त हुआ त असां क़दुरु कोन कयोसीं, पर हाणे त कयूं। हाणे बि आहिनि संत, संत वेंदा कोन्हनि, पर देह में हुआ त असां क़दुरु कोन कयोसीं, हाणे ई कयूं। चवंदा आहिनि देह में 16 कमु कंदा आहिनि, त देह छॾे खां पोइ 17 कमु कंदा आहिनि। त उहे कमु कनि पिया था, 17 थियनि पिया था सभिनी जा, नथा थियनि कंहिंजा। त जॾहिं संत आहिनि तॾहिं था थियनि न। त असां जीअर आहिनि जहान में। पहिरां त इहे अनुभव पिड़ कीअं ठाहे ॾिननि? उहो ई त हुआ थोरे तॾहिं देह में त कोन, देह में कान हुआ, त पिड़ कीअं ठही वियो? कीअं ठही वियो? न त किॾे वञूं असां, किॾे चरिया वञूं थी पऊं असां? न।
केॾी कृपा सत्संग कई। जो न हुजे हा पंहिंजो त किथे वञूं हा, किथे भिटकूं हा। हाणे अहिड़ो कुझु कयो न जो कोई हिकु आस्थान ठहे, हाल ठही वञे हिकिड़ो, कल्ह इहो चऊं पिया मस्तु रोज इहो उते चयो सत्संग कयूं। हा सवला हिकु हंधि थी न त ॾींहं अजाए नथो थिए ईअं अजाया बि न वञनि ऐं भिटकी भई पिया आहियूं। कंहिंजे घर गील बि न, हिक ई हंधि कयूं जंहिं जेको केरु कराए उते प्रसाद खणी अचे बसि। गुलराज कुटिया में आहे न दीदी, हा। अहिड़ी कंहिंजी शादीअ जी अहिड़ी ज़रूरी हूंदी आहे त कंदा आहिनि, न त भई उते प्रसाद हा। खणी अचो बसि। अहिड़ो कुझु कयो, थोरो उमंग ॾेखारियो, साईंअ खे प्रार्थना कयो ऐं थोरो घणो गॾु कयूं सभई, हा सभई पैसो गॾु खपे कयूं, न उन लाइ सभई कढूं। ज़रूरी आहे। वो जजन कंहिं सफ़र खॼी वञे जेको जंहिंखां पुॼे पर कढूं। जंहिंजे मथां सतगुरनि जी कृपा हूंदी आहे तंहिंखे वक़्तु इहो पढ़ियोसीं न, फलाणो कमु मूंखां न थी सघंदो, अहिड़ो कमज़ोर ख़्यालु न हुअणु घुरिजे। सतगुरु मूंसां अंग संग आहिनि, मां सभु कुझु करे सघंदसि, इहा भावना रखणु घुरिजे। हीना न थियूं त मूंखां हे कमु न थींदो, सभु करे वठंदासीं, हू गॾु आहिनि माना उहे कराईंदा। ईअं बि वरी अभिमान बि न कयूं त मां करे वेंदमि, छो जो पाण खां त थींदो ई कोन कुझु बि। हू अंग संग मूंसां गॾु आहिनि त पोइ सभु कुझु करे सघंदासीं, छो जो करण कराइण वारो उहो आहे त सभु करे वठंदासीं। विवेक जाॻियल हुजे असांजो। हिकिड़ो भाई बैंक मां पैसा थो कढाइण वञे त 1,40,000 हुनखे कढाइणा हुआ, एतिरा माना हुनजा जमा हुआ, हुन ॾिनईसि बैंक वारे, हुन बैंक वारे आहे न भुल में 1,60,000 ॾेई छॾियईंसि। हाणे उहो हू ॾिसे पियो, जंहिंखे पैसा वठणा हुआ न उनखे ख़बर पइजी वई त हिन 20,000 मूंखे वधीक ॾिना अथई, पर चए पियो हिन में मुंहिंजी भुल थोरी आहे, मां त 1,40 चयामांसि न, मां थोरी चयोमांसि मूंखे वधारे ॾे, पाण ॾिना अथई। हे पैसा खणी थेले में विझी ऐं आयो, कार में वेठो त हिन जो मन हले भई हे पैसा मूंखे 20,000 जेके वधीक मिलिया आहिनि उहे मां खणा की न वापसि ॾियां। वरी मन चयसि केॾी महिल तोखां भुल थी वेंदी अथई पोइ तोखे माण्हू ॾियण ईंदा अथई छा, छॾ। वरी आत्मा जो आवाज़ अंदरां अचेसि त न हे थियो त पाप, हुनखे त ख़बर कोन पई, हुन त भुल में ॾेई छॾिया आहिनि, पर मां त ॾिसां थो न त 20,000 वधीक आहिनि। वरी चए पियो न मां छा कयां। आयो घर आयो त हिनखे मज़ो न अचे, रोटी न वणेसि, उहे 20,000 पिया फिरनिसि। चए पियो न मां हे न रखंदुमि 20,000 खणी ऐं वापसि बैंक वारे ॾे आयो। बैंक वारे खे चए थो हे 20,000 तो मूंखे भई वधीक ॾेई छॾिया हुई भुल में। बैंक वारे खे त ईअं साह पइजी वियो, चएसि पियो तूं उहे ॾियण आयो आहे, चईं सा 20,000 जीअं ॾिनईसि न, बैंक वारे पंहिंजे खीसे मां 1,000 जो नोट कढी ऐं हुनखे ॾिए पियो, चईंसि 1,000 जो नोट खणी वञ, पंहिंजनि ॿारनि खे मिठाई खाराइजां वञी मुंहिंजे तरफ़ां अॼु। त चएसि पियो न 1,000 मां तोखे ॾियां, पंहिंजे खीसे मां 1,000 कढी बैंक वारे खे ॾिनई, चईं अॼु सॼो स्टाफ मुंहिंजे तरफ़ां मिठाई खाओ। चईंसि पर छो, छाजे करे, तूं छो थो ॾिए 1,000, मां ॾियां न, भई मूंखे मुंहिंजी भुल हुई त तूं मूंखे वापसि ॾियण आयो आहे, न त मुंहिंजो बैंक में कहिड़ो हाल थिए, मूंखे नौकरीअ खां लाहे छॾिना। त चईंसि न अॼु जेके तोए मूंखे 20,000 वधीक ॾिनई न, उन मूंखे मन सां विढ़णु सेखारियो त कीअं मन सां विढ़बो आहे ऐं कीअं जीत पाइबी आहे।
मां हिननि 20,000 जे करे अॼु मन ते जीत पाती आहे। तूं न ॼें त मूंखे ख़बर ई न पए आ त मन सां कीअं विड़बो आहे, मन ऐं आत्मा जी युद्ध कीअं थींदी आहे, उहा मूंखे ख़बर ई न पए आ। पर अॼु मूंखे ख़बर पई त कीअं मन सां विड़बो आहे, कीअं मन खे मारे मात कबो आहे। त 1000 मुंहिंजे तरफ़ां वठ ऐं सभिनी खे मिठाई खाराए। सुजाग विवेक जाॻियल हुजे। असांखे न 20,000 ॾेई छॾी बैंक वारे वधीक त ॾेई आयासीं। एॾो ख़ुशि थियो चए पियो मुंहिंजी सॼी पघार हली वञा। 50,000 पोइ अहिड़नि खे नौकरीअ तां बि लाहे छॾनि न तेॾी महिल सॼी बैंक वारा स्टाफ त खे तुर बि घुराए भुल चाढ़ी। हा त विवेक जाॻियल हूंदो न त उहे माण्हू अहिड़ा कम करे सघंदा। असांजे भाॼाईअ खे 2 लख मिलिया हिकु दफ़ो हॉस्पिटल मां, अहमदाबाद जी हॉस्पिटल, राजस्थान हॉस्पिटल आहे न अहमदाबाद। पर्स अलाए भाईअ जो किरी पियो छा 2 लख पियल हुअसि। पोइ त ॾेई आई हुअ त हुन ई भाईअ खे ॾिनई हुते अलाए ॻोल्हे पियो अलाए छा मिड़ई, उहा पहिरियों काउंटर ते जमा कराए आई, हुन भाईअ खे मिली विया। केॾीमहिल बैंक में त अची वेंदा आहिनि। असांखे हिकु दफ़ो ₹1,00,000 ॾिठी बैंक में, माना असांजे वधीक जमा थी विया खाते में। पोइ उहे बि मुंहिंजो घोटु ॾेई आयो ₹1,00,000 भई असांजे खाते में तव्हांजे जमा असांजा थी आहिनि विया। ई कोन त केॾीमहिल वरी पकड़ पछाण थिए माण्हू पकड़जी बि वेंदो आहे हिन में। पोइ ॾेई आया। पर उहे केसि ताईं हलंदा, हलंदा छा उहे? पर कोई मन सम्झे, मन मतिलबु सुजाग हुजऊं, विवेक जाॻियल हुजे पंहिंजो, त इहे वरी पोइ सत्संग मां सम्झ मिलंदी अथव। जंहिंखे दिलियां सतगुरनि जो आदर आहे, तंहिंखे सुख दुख इज़त बेइज़ती छुई बि न सघंदा। भले घणी माण्हुनि खे ईअं महसूसु थिए त फलाणो माण्हू दुख सही रहियो आहे, मगर हू उन खां न्यारो ऐं निर्लेप रहंदो आहे। न्यारो ऐं निर्लेप ई रहंदो। उन्हनि खे दुख सुख मान हानि सभु हिकु जहिड़ो, लाभ हानि मान अपमान दुख सुख उहो सभु हिकु जहिड़ो करे सम्झंदा आहिनि। जंहिंखे दिलियां गुरूअ लाइ आदर हुजे, प्यार हुजे, उहे करे सघंदा अहिड़ा कम। ऐं गुरूअ खां मथे त कुझु आहे ई कोन, आहे केरु? गुरूअ खां मथे केरु आहे? केरु घुरंदो? गुरूअ जेतिरो प्यार केरु ॾींदो? दुनिया त सॼी स्वार्थी, पंहिंजो त कोई दुनिया में आहे ई कोन, ईअं सम्झो। संसारी दुख ई असली सुख तरफ़ वठी वेंदा आहिनि। संसारी दुख ई असली सुख तरफ़ वठी वेंदा आहिनि। घबराए न, हिन खिण बि अगरि दुख खे सही करे भक्तीअ जे तरफ़ रुख कर त पाण ई सुख मिलंदई। पाण ई पोइ सुख मिलंदो। भक्तीअ तरफ़ रुख कंदासीं त सुख मिलंदो। छो जो सुख आहे ई भक्तीअ में, नाम में, ॿिए कंहिं में त सुख आहे ई कान। दुनिया में त माना सुख आहे ई कोन। दुनिया में दुख ऐं धोखो। जेको असली माना असली सुख ॾिसणो हुजे त दुख सही वञ। दुनिया जा जेके दुख आहिनि उहे दुख सहण खां सवाइ असां सुख ॻोल्हींदासीं न त कोन मिलंदो। हे दुख सहंदासीं न त सचो सुख मिलंदो, उहो आनंद ईंदो सुख जो। जीअं क़ीमत ॾियण खां सवाइ को बि दुनियावी पदार्थ नथो मिले, तीअं प्रेम जहिड़ो अमूल पदार्थ बि क़ीमत ॾियण खां सवाइ न मिली सघंदो। मतिलब त हू दिलि ॾियण सां ई मिलंदो। कुझु बि शइ वठंदासीं त क़ीमत ॾींदासीं पोइ मिलंदी न शइ, ईअं ई मिलंदी। त मामूली शयूं वठण लाइ बि क़ीमत चुकाइणी थी पए, त अहिड़ी अनमोल वस्तु वठण लाइ त पोइ क़ीमत ॾियणी पवंदी न। छो त उन लाइ पंहिंजी दिलि ॾे। हुननि खे को पैसो कोन खपे, ॿाहिरियां धन पदार्थ उन्हनि खे खपनि ई कोन, उहे त उन जा ॾिनल आहिनि। शेवक जो मन जॾहिं सतगुरनि जे वचन ऐं आज्ञा में लीन थी
हिकु रूप थी वेंदो आहे त उन ख़ुशीअ जो कोई अंत नथो पाए सघिजे ऐं उन आनंद जी मस्तीअ में मैं मेरी यानी ख़ुदीअ जो पर्दो नास थी वेंदो आहे। तॾहिं शेवक ऐं गुरूअ वचन ऐं आज्ञा में लीन थी वञे। हा। शेवक गुरूअ जे वचन ऐं आज्ञा में त पोइ हू हिकु रूप थी वेंदा न। मैं मेरीअ जो पर्दो जेको आहे उहो हटी वेंदो त गुरूअ सां हिकु रूप थी वेंदो सिख। उहो करणु उहो पंहिंजे हथ में आहे। मैं मेरीअ खे परे कयूं। आहियूं कुझु कोन, मिटीअ जी मुठ बि कान आहियूं, पर केॾो पावर आहे। हे बि मां कयो, हे बि मां कयो, हे बि मुंहिंजो आहे, हे बि मुंहिंजो आहे। हिन में ईंदो आहे नी त बकरी मैं कंदी आहे तॾहिं त कटिजी वेंदी आहे। सतगुरनि जो दर छॾे कंहिं बि ॿिए दर ते भिटकी अजायो परेशान न थी। पको विश्वास रख त तुंहिंजा कम पाण ई पूरा थींदा। पक्को विश्वास। हुनजो दर छॾे ॿियनि दरनि ते न भिटकऊं। दर दर भिटकी कर न सलाम, साईं लहणा राम चओ साईं लाला राज। उहो पक्को विश्वास गुरूअ में हुजणु खपे। हिकिड़ो राजा हो, ॾाढो दानी धर्मात्मा हो राजा। भलाईअ जा कम एॾा कंदो हो, एॾो प्रजा खे प्यार ॾींदो हो, परोपकार कंदो। भले पोइ पंहिंजे राज्य जी प्रजा हुजेसि चाहे ॿिए राज्य जी, उन्हनि खे बि पियो बिना माना कम मदद कंदो। हिन जो नालो चौधारी ॾाढो थी वियो। राजा त हे राजा रामधन नालो राजा जो। राम वांगुरु हिन जी पूजा कंदा हुआ सभु। ॿियनि राज्यनि में बि हिन जो ॾाढो नालो थी वियो। सभु राजाऊं जेके हुआ उहे बि हिन जी वाह वाह पिया कंदा हुआ। हुन मां हिकिड़ो राजा हो न ॿिए राज्य जो, उहो हिनखे सही न सघंदो। हिन जो नालो जो एॾो ॿुधई त हिनखे अलाए छा थींदो। चवंदो हिनखे भई हिकु दफ़ो मां हाराए छॾियां। जंहिंजे वाता ॿुध त रामधन, जंहिंजे वाता ॿुध त रामधन। छा कयईं, हे ओचितो वञी हिन सां लड़ाई कयईं बिना मतलब। हाणे हुनजी तयारी हुई कोन त हे राजा हाराए वियो। हाराए वियो त हिनखे राज्य मां कढी छॾियईं। अॻे त ईअं हूंदो न, राज्य मां कढी छॾींदा। हे राजा वीचारो जंगल में हलियो वियो। हू हुते गादीअ ते वेठो त भले हे जंगल में वियो न, तॾहिं बि हिन जो नालो घटि कोन थियो। कंहिंजी करणी त वेंदी कोन नी, हिन जो नालो घटि तॾहिं बि न पियो थिए। हू राजा जेको उहो पियो चए मां हिन खे हेॾो हाराए कढी छॾियो आहे, फिटो करे छॾियो आहे, तॾहिं बि सभिनी जे वात में इन राजा जो नालो आहे। हाणे मां हिनखे माराए छॾियां। त हिन ऐलान कयो त हिन राजा रामधन खे जेको मूं वटि वठी ईंदो न, उनखे मां 100 सोनियूं मोहरियूं ॾींदुसि। हाणे हे राजा सभिनी खे वणे त हिन ॾे त कोई ध्यानु ई न पिया ॾियनि। हू जंगल में जो राजा भिटके पियो त हिकिड़ो कोई अजनबी माण्हू आयो। चएसि पियो मूंखे लॻे थो तूं हितां जो, राजा खे थो चए उहो माण्हू, मूंखे लॻे थो तूं हितां जो माण्हू आहे, त मूंखे ॿुधाए न त राजा रामधन जो राज्य कहिड़े पासे आहे, मूंखे हुनजो रस्तो ॿुधाईंदे। चईंसि छो, तोखे हुन में कहिड़ो कमु अथई? चईसि मां हुनजो नालो ॾाढो ॿुधो आहे, भई ॾाढी हू मदद कंदो आहे सभिनी खे। मां हुन जे राज्य जो कोन आहियां, पर हे ॿियनि खे बि मदद कंदो आहे। अहिड़ो परोपकारी आहे, दानी आहे, धर्मात्मा आहे। त मुंहिंजो पुटु आहे न ॾाढो बीमार आहे, मूंखे जेको धन हो मां सभु हुन जे पुठियां खपाए छॾियो आहे, त मां हुन खां थोरी मदद घुरां। मूंखे पक आहे हू मूंखे ख़ाली वञणु न ॾींदो। चईंसि हल मां वठी थो हलाए। उन अजनबी माण्हूअ खे वठी ऐं हुन राजा वटि आयो जंहिं हाराए कढी छॾियोसि। चएसि थो तो ऐलान कयो आहे न त जेको मूंखे पकड़े ईंदो उनखे 100 सोनियूं मोहरियूं ॾींदे। चईंसि हा। चईंसि हिनखे ॾे सोनियूं मोहरियूं 100, हे मूंखे वठी आयो आहे।
त सभिनी ॾिसी ॿुधी वाइड़ा थी विया। हू राजा पियो चए त हे छा? पोइ त हू जेको अजनबी हो उन सभु ॿुधाईंसि, मां त हिन खां मदद घुरण पियो अचां, मूंखे हे पाण वठी आयो आहे सोनियूं मुहिरूं ॾियारण लाइ। पोइ हुन राजा खे थियो त मां हे छा पियो कयां, हिन हेॾी करणी कई आहे, हेॾा शुभ कर्म कया अथई त उन जा इहे अजाया कीअं वेंदा, अहिड़नि जो नालो कीअं न थींदो। मां खणी हिनखे हाराए छॾियां, माराए छॾियांसि त बि मोए खां पोइ बि हिन जो नालो थींदो। पोइ पंहिंजो राज्य वापसि ॾेई थो छॾेसि, चएसि तूं मूंखे माफ़ु कजां, मूंखे अहिड़ी ख़बर कोन हुई त तुंहिंजो सुभाउ ई परोपकार करण जहिड़ो आहे, भई तूं न हटंदे इन कम खां। पोइ राज्य ॾेई थो वञेसि, पाण पंहिंजे राज्य में हलियो थो वञे। बोलो सतगुरु देव भगवान की जय। शहनशाह आलम निगहबान थींदे, शहनशाह आलम निगहबान थींदे, मेहरबान आई मेहरबान थींदे, मेहरबान आई मेहरबान थींदे, शहनशाह आलम मेहरबान थींदे, शहनशाह आलम। ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा सौरा, ओ मुंहिंजा नाना, ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा सौरा, ओ मुंहिंजा करम करे मर्म कहलाए दे, गरिमा करम करे मर्म कहलाए दे, दया कर धर्म में शर्म कहलाए जे, दया कर धर्म में शर्म कहलाए जे, आए ओट तुझी, आए ओट तुझी, आए ओट तुझी, आए ओट तुझी, सदा सारी रे शर्मशाह आलम निगहबान थींदे, शर्मशाह आलम। ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा सौरा, ओ मुंहिंजा नाना, ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा सौरा, ओ मुंहिंजा नाना। क़रीब ॾे कलम खे क़ुर्ब जीअं कमाया, ॾे कलम खे क़ुर्ब जीअं कमाया, मथड़ी में हाज़े सची प्रीत पाया, मथड़ी में हाज़ी सची प्रीत पाया, छॾे नाम ॿिया सब, छॾे नाम ॿिया सब, छॾे नाम ॿिया सब, छॾे नाम ॿिया सब, तुंहिंजो नाम ॼाया, शहनशाह आलम निगहबान थींदे, शहनशाह आलम। ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा सौरा, ओ मुंहिंजा नाना, ओ मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा सौरा, ओ मुंहिंजा नाना। सां बि तूं करी तो भलाई, सां बि तूं करी तो भलाई, अगन खे बि ॾींदो सिगोई सगाई, अगन खे बि ॾींदे सिगोई सगाई, लंगी तोड़े लाई, लंगी तोड़े लाई,
लंगी तोड़े लाई, लंगी तोड़े लाई, गोली लगी दे शहंशाह आलम, निगहबान थी दे शहंशाह आलम। ओ मिंजा साईं, ओ मिंजा टोया, ओ मिंजा ओ मिंजा साईं, ओ मिंजा टोया, ओ मिंजा उजड़ थी वञे थो चंद्रभाग दिल जो, उजड़ थी वञे थो चंद्रभाग दिल जो, मरण खां अॻे शल मिटे दाग दिल जो, मरण खां अॻे शल मिटे दाग दिल जो, छॾे ख्याल ॿिया सभु, छॾे ख्याल ॿिया सभु, छॾे ख्याल ॿिया सभु, छॾे ख्याल ॿिया सभु, तुंहिंजा ख्याल धारियां शहंशाह आलम, निगहबान थींदे शहंशाह आलम। ओ